जी नाज़रीन, लाड़काणा मामा खे ख़बर ॾींदा तो लाड़काणा मेयर नाहिल निकितो ऐं तव्हां मुख़्तलिफ़ रोडनि ते ॾिसंदा रहो था त मुख़्तलिफ़ रोडनि ते गंदगी जा ढेर जहिड़ो कि GM पार्क ऐं बाखराणो टावर मेन चौंक जी हालत तव्हांजे नज़रुनि जे आॻिॾो। मथां ईद पोइ बि ईद जी सफ़ाई मुहिम शुरू न थी सघी। लाड़काणे में मेयर जी नाअहली। जी नाज़रीन, लाड़काणे मां ॾिसो मेयर जी नाअहली सबबु लाड़काणो गंदगी जो ढेर ईद मथां, पर ईद जी सफ़ाई मुहिम न हली सघी। नाज़रीन, लाड़काणे जो मेयर नाअहल निकितो, हींअर ताईं ईद जी सफ़ाई न थी सघी। नाज़रीन, लाड़काणे खे पेरस भराइण वारा ख़्वाब अधूरा रहिजी विया, अवाम परेशान। नाज़रीन, लाड़काणो गंदगी जो ढेर सिर्फ़ लाड़काणे मेयर जी नाअहली जे करे। मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल अव्हांखे अपडेट कंदो ईंदो लाड़काणे जी सफ़ाई मुहिम ते, पर लाड़काणो मेयर नाअहल निकितो।